नासिक कराची में वाक़िआ नासिक कराची प्रेस क्लब ॿाहिरां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे उस्तादनि जो पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल्ला कैंपस जे उस्तादनि जो गवर्नर हाउस ॾांहुं मार्च कयो आहे। गवर्नर हाउस ॿाहिरां मुसाइरीन पुलिस में छिकताण थी आहे। केतिराई उस्ताद गिरफ़्तार कया विया आहिनि। रेड ज़ोन में पुलिस उस्तादनि खे वञण खां रोके वरितो आहे। उस्तादनि जो चवणु हो त केतिरनि ई महीननि खां असांजूं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। कराची में वधीक तफ़सील मालूम कंदासीं इमदाद सूमरा खां। जी इमदाद आगाह कजो। जी बिल्कुल मालूम कुछ देर अॻु कराची प्रेस क्लब ॿाहिरां जेको आहे वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल हक कैंपस जे केतिरनि ई उस्तादनि पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो जेको आहे उहो प्रेस क्लब खां गवर्नर हाउस तरफ़ वञी रहियो त रेड ज़ोन में पुलिस जेको आहे उस्तादनि ते कड़की पई जॾहिं त पुलिस जेको आहे उते रणु विझी उस्तादनि खे गवर्नर हाउस तरफ़ ध्यानु ॾिनो। उस्तादनि जो इहो चवणु हुयो त केतिरनि ई महीननि खां असांजी पघारूं जेके उहे रहियल लेकिन केतिरा ई भेरा असां उन्हनि खे वफ़ाक़ी इदारे खे जेको आहे लिखी चुको आहे लेकिन असांखे हिन महिल ताईं पघारूं जेके उहे जारी न पई कयूं वञनि। हिन वक़्तु जेको आहे पुलिस असांजे केतिरनि ई उस्तादनि ते लठबाज़ी करे गिरफ़्तारी कयूं। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे रेड ज़ोन में पुलिस ऐं जेके उहे चकरियूं जारी आहिनि। जी मेहरबानी इमदाद तफ़सील ॾियण लाइ। जी नाज़रीन कराची में ख़बर आवाज़ से शुरू कयूं पिया। प्रेस क्लब ॿाहिरां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे उस्तादनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे।